मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं कंहिं किताब में ॾिठो आहे त रोज़े जी हालत में घरवारी खे शहवत जी नज़र सां न ॾिसणु खपे। अगरि कंहिं बंदे शहवत जी नज़र सां घरवारी खे ॾिठो त छा उनजो रोज़ो भरी पवंदो या रोज़े में घरवारी खे भाकुर पातो या चुमी पाती, उन सूरत में रोज़ो फासिद थींदो या न थींदो। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहणु खपे त इहा त का हदीस आहे ई न त घरवारी खे कंहिं किताब में लिखियलु हुजे त ॿी ॻाल्हि आहे, इहा हदीस बरल न आहे। रोज़े में घरवारी खे शहवत सां ॾिसण में, शहवत उनखे चइबो आहे घरवारी जो हुस्न खे ॾिसी करे बंदे खे लज़त अचे, घरवारी जे हुस्न खे ॾिसी करे बंदे खे लज़त अचे। हिकिड़ी हदीस में मां बयानु कंदुमि, हिकु साहबी इब्तिदा इस्लाम में ईअं हुयो, जंहिं टाइम नवां रोज़ा फ़र्ज़ थिया त घरवारी सां रोज़े में हालत में त बंदो जिमा नथो करे सघे, पर राति जो बि घरवारी सां सोबत नथो करे सघे। हालांकि हे असांजे लाइ ॾिसो अलाह ताला आसानी केतिरो मामिलो था फ़रमायो त रोज़े छोड़ण खां बाद में घरवारी सां सोबत करे सघूं था, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन आहे। पर इब्तिदा जंहिं टाइम नवां रोज़ा फ़र्ज़ थिया न त जीअं ॾींहं जो घरवारी सां रोज़े में सोबत नथा करे सघो, सेम राति जो बि इहो हुकुम हुयो त हिकु साहबी छा कयो त राति जो जीअं रोज़ो इफ़्तार खां बाद में घरवारी ते नज़र पई, नज़र काथे पई, उन साहबी जे पंहिंजी घरवारी जे पेरनि जे हिन पिनिनि ते नज़र पई। हिते नज़र पई त उहो साहबी चयो त मां खां कंट्रोल न थी सघियो, मां घरवारी सां सोबत कयमि ऐं पोइ वियमि या रसूल अल्लाह, हे राति जो मां घरवारी सां सोबत कई आहे। हालांकि घरवारी ते हलाल आहे, पर इब्तिदा इस्लाम में राति जो बि घरवारी सां सोबत न बि कई वञे, रमज़ान में पूरो महीनो। पोइ अलाह जे नबी फ़रमायो बसि अलाह ताला तव्हांजे लाइ हाणे आसानी जो मामिलो था फ़रमायो आहे, हाणे राति जो घरवारनि सां सोबत जिमा करे सघो था, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। बाक़ी रहियो मसइलो रोज़े जी हालत में घरवारी खे भाकुर पाइणु, घरवारी खे चुमी ॾियणु, छा इन सूरत में रोज़ो फासिद थिए थो नथो थिए? जेकॾहिं अगरि पंहिंजे नफ़्स ते काफ़ी एतमाद आहे त भाकुर में ऐं चुमी में ॾियण में मां रोज़े में सोबत जे तरफ़ माइल न थींदुमि, त कंहिं क़िस्म जो कोई बि रोज़ो जेको आहे फासिद न थींदो। भले घरवारी खे रोज़े में चुमी ॾिनई, रोज़े जी हालत में भाकुर पातई, हिकु बिस्तर ते गॾु लेटा पिया आहिनि, गॾु आराम था कनि, त कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। इस्लाम सिर्फ़ु इहो बयानु थो करे त अहिड़ो कमु न कयो जो तव्हां हमबिस्तरी तरफ़ माइल थियो। अगरि माइल थी वियो, रोज़े में घरवारी सां सोबत कयूं, त पोइ साईं तव्हां वॾो ॾंडु पवंदो तव्हांजे मथां। इस्लाम बयानु कयो जेकॾहिं कोई बि मुस्लमान रोज़े जी हालत में घरवारी सां सोबत कई त उनजो ॾंडु आहे हिकिड़ो। उहो ॾंडु कहिड़ो आहे? रमज़ान खां बाद में 60 रोज़ा लगातार रखंदो, अगरि लगातार न रखियईं, 30 रोज़ा रखियईं, 31 ॾींहं ते हिकिड़ो रोज़ो मिस कयईं, इस्लाम वरी हुकुम त ॾिए थो विराए वरी 2 महीना लगातार रोज़ा रख। त रोज़े में जिमा करण ते इहो हिकु ॾंडु बयानु थियल आहे। इन खां अलावा हाणे इहो त नामुमकिन आहे, अगरि कंहिं बि मुस्लमान रोज़े में घरवारी सां सोबत कई त इहो ॾंड खे अदा हो न करे सघंदो। छाजे करे? मां ख़बर आहे असांजा मुस्लमान सिंधी शहदादकोट इलाइक़े वारा जेके 30 रोज़ा रमज़ान में मुसलसल रखणु मुश्किल आहे, त 2 महीना घणा रखंदा? न रखी सघंदा। पोइ अलाह ताला वरी आसानी जो मामिलो था फ़रमायो। अलाह ताला फ़रमायो जेकॾहिं 2 महीना रोज़ा लगातार नथा रखे सघो, पोइ छा कयो? पोइ 60 मिस्किननि खे सुबुह शाम मानी खारायो। इहो कहिड़ी सूरत में? जंहिं टाइम रोज़े जी हालत में घरवारी सां जिमा थी वञे।